सुप्रीम कोर्ट पंजाब में चूंडू 14 मई ते कराइण वारे फैसले खिलाफ नज़रसानी दरख़्वास्त रद्द करे छॾी। चीफ जस्टिस सुमलता बंदयाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच इलेक्शन कमीशन जी नज़रसानी वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। जस्टिस एजाजुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर बेंच में शामिल हुआ। अदालत इलेक्शन कमीशन की दरख़्वास्त खारिज कंदे 14 मई ते पंजाब में चूंडू कराइण वारो फ़ैसिलो बरक़रार रखियो। चीफ जस्टिस सुमलता बंदयाल ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो त आइन जी भनकड़ी थींदी त अदालत मुदाख़लत कंदी। अदालत चयो हो त तव्हां पाण फ़ैसिलो नथा करे सघो। सुप्रीम कोर्ट तव्हां खे हिकु रस्तो ॿुधायो हो जेको शिफ़ाफ़ हो। आइन अवाम सां जुड़ियल आहे। चूंडनि में देर नथी करे सघिजे। इलेक्शन कमीशन जे वकील सुहेल सवाती सुप्रीम कोर्ट में मुआक़िब इख्तियार कंदे चयो त इहो चवण ग़लत आहे त इलेक्शन कमीशन वटि चूंडू मुलतवी करण जो इख्तियार नाहे। हालतूं ॾिसी फ़ैसिलो कयो त 14 मई ते इलेक्शन न थी सघंदी। 9 मई जा वाक़िया भी थी विया हुआ। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स ॾींदे चयो त आइन कंहिं जी जागीर नाहे। केर बि आइन खे उरांघे नथो सघे। आइन में अमल दरामद में ॾुखियाई हुजे त अदालत वञणु घुरिजे।